नाज़रीन, जामशोरो में पैरामेडिकल इंस्टीट्यूट में उरड़ी राबेला मुहिम जो बाकायदा इफ्तिताह MPA मैडम हिना दस्तगीर और डिप्टी कमिश्नर जामशोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा ॿारनि खे वैक्सीन जा फोड़ा प्यारे कयो। इन मौके ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जामशोरो डॉक्टर गुलाम मुर्तज़ा खोसो, पैरामेडिकल जामशोरो के प्रिंसिपल डॉक्टर नारूमल, डॉक्टर नूरुल्ला लाड़क PPHI डिस्ट्रिक्ट मैनेजर शफीकुर रहमान आगरो एंड स्टाफ ऑफिसर डॉक्टर सनम समेत तालीम खातो, पैरामेडिकल स्टाफ, लेडी हेल्थ वर्कर्स, समाजी तंजीमुन के अगवाणन शिरकत कई। उरड़ी राबेला के इफ्तिताही तकरीब खां अॻु पैरामेडिकल इंस्टीट्यूट में उरड़ी राबेला के मुतालिक सेमिनार मुनक़िद किया वियो, जंहिंमें MPA मैडम हिना दस्तगीर चयो त उरड़ी राबेला ते सेमिनार हर यूनियन काउंसिल में थियणु घुरिजे त जीअं असां ॻोठाणनि खे हिन बीमारी मुतालिक आगाही ॾेई सघूं। हिननि चयो त अॼु जो सेहतमंद ॿार सुभाणे लाइ सेहतमंद माशरे जो ज़ामिन आहे ऐं हिन मुहिम खे कामयाब करण जे लाइ असां सभिनी खे गॾिजी पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। डिप्टी कमिश्नर कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा सेमिनार के खिताब कंदे चयो, उरड़ी राबेला मुहिम 15 खां 27 नवंबर 2021 ताईं शुरू थींदड़ सां गॾोगॾु पोलियो खां बचाव जा फुड़ा बि पियारिया वेंदा। हिन चयो त हिन समूरी मुहिम में 4 तालुकनि जा असिस्टेंट कमिश्नर तव्हां सां गॾु हूंदा। ज़िले हेडक्वार्टर सां गॾोगॾु हर तालुके सतह ते पिणु कंट्रोल रूम ठाहिया वेंदा। इन मौके ते अवाम खे पुरज़ोर अपील कई त पंहिंजे ॿारनि खे सेहत जो ख़ासि ख्यालु रखण लाइ ईंदड़ टीमुनि सां सहकार कनि त जीअं हिन बीमारी खां पंहिंजे गुलड़नि जहिड़नि ॿारनि खे बचाए सघूं। जामशोरो का ताल्लुक है। फॉर्चुनेटली 2020 में कुछ केसेस आए, लेकिन उसके बाद से सिचुएशन जो है वो 19 में आए केसेस जो नॉर्मलाइज हो गई है। तो पेन में भी हम लोग बहुत अच्छा परफॉर्म करेंगे। अब हम इनोग्रेशन करते हैं क्योंकि आगे 2 मीटिंग्स हैं। इसी कैंपेन की फिर कोविड की मीटिंग है, तो चलें इसको DC साहब की तरफा इंजेक्शन हो मुझे बदर जी दर्जे करे हमने करनी तो कॉलेज पर मुझे बता कि प्रोग्राम में ईमानदारी से उन नौकरी के सरंजाम ॾियण भी ख़िदमत है। ये उहे माण्हू जेके सोशल सेक्टर जा विदाउट तव्हां सां गॾु बिल्कुल पंहिंजे हिननि वर्कर्स से कंट्रोल कयो। असां वटि पोलियो ॾाढी हूंदी ॿारनि खे, उन ते कंट्रोल इस वटि मैडम इंजेक्शन ॾिनियूं थी वञनि छो जो ऑलरेडी इलाही इश्यूज़ असां वटि। सेमिनार में डॉक्टर पैरामेडिकल समेत लेडी हेल्थ वर्कर्स की बेहतर कारकर्दगी ते एवार्ड और सर्टिफिकेट ॾिना विया। सेहत खाते पारां आयल मेहमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।